बनू माइनर ऐं 12 गज़ो शाख में पानी जी शदीद अणाट ख़िलाफ़ आबादगारनि में हारियुनि जो सुकल वेझारो खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। फौरी तौर ते शाखुनि में पानी छॾे आबादगारनि खे वरी तबाही खां बचाइण जो मुतालबो कयो वियो आहे। अपर पंजानी केनाल जे कादिर ॾिनो शाह रेगुलेटर मां निकिरंदड़ 12 गज़ो शाख ऐं बनू माइनर में गुज़िरियल केतिरे वक़्त खां वठी पानी न हुअण ख़िलाफ़ आबादगार अॻवान अमजद मेमून, परवेज़ सुमरो, हाजी मेमून मुस्तफ़ा मक्सी, याकूब सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में आबादगारनि ऐं हारियुनि हथनि में कमत जो सुकल बेजारो खणी दड़ो बनो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते आबादगार अॻवाननि जो चवणु हो त आपाशी खाते जे नाअहली ऐं मुबैना रिश्वत वठण सबबि मुंड जे आबादगारनि गैर कानूनी पाइप लॻाए ॾियण ऐं मशीनूं हलाइण जे करे पुछड़ी जे केतिरे ई खां वठी मज़कूर शाख में पानी नथो ॾिनो वञे, जंहिं सबबि बीठल फसल जिन में कमत, केलो, खुटियूं, सब्जियूं, मकई ऐं ॿिया फसल सुकी सड़ी रहिया आहिनि। हिन वधीक चयो त वक़्त सिर सारियुनि जी सीज़न शुरू थी वई आहे, जॾहिं त 80% सारियूं पोखिजी वयूं आहिनि, पर असां वटि अञा ताईं सारियुनि जो बेजारो पोखण लाइ बि पानी नथो ॾिनो वञे। हिननि सिंध जे आपाशी खाते सिजावल ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज डीसी सिजावल खां मुतालबो कयो त 12 गज़ो शाख ऐं बनू माइनर में पानी ॾिनो वञे। पानी